लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफ़ुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभी साथी दिल जी मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां बिनी जहान जे सरदार बाबू वसंत दो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम
अलैहि अदद खल्क़िक व रिज़ा नफ्सिक व ज़िनत अर्शिक व मिदाद कलिमातिक व अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। मूंखे उम्मीद आहे त जिन जिन साथियुनि दुरूद पाक पढ़ियो हूंदो उहे साथी वेझा वेझा सुरींदा। पोयनि साथियुनि खे बि गुज़ारिश आहे, एॾो सॼे पासे वारनि साथियुनि खे बि गुज़ारिश आहे, जेतिरो वधीक मिली जुली वेंदासीं अलाह कंदो इंशाअल्लाह ओतिरी थधि सर्दी न लॻंदी। अर्शन मथे अरबी वयो बलगल उला बिकमालिही सारो जहां रोशन थियो कशफत जा बिजमालिही वज़फ़ो सुणे जो सब सुठो हसनत जमीउ ख़िसालिही मोमिनो गॾिजी पढ़ो सल्लू अलैहि व आलिही। आर्याणियो न ॾिठो सिज चंड तारा कतियूं तन खां ताबत खो मखण माखी मिसरीअ खां मुंहिंजो मुहम्मद मिठो चंड चवाए सचो जेबरो न भाए कॾहिं उभरे थोरड़ो कॾहिं उभरे कचो तोड़े मुंहं में बरई मचो तब मट न कयां मां मुहम्मद जे दमकता रहे तेरे रोज़े का मंजर सलामत रहे तेरे रोज़े की जाली। वाजिबुल एहतराम करोनी शहर जा दोस्त ऐं मुसलमान भाइरो, रब करीम जा तव्हां सां गुनाहगारनि ऐबदारनि बदकारनि जे मथां अणगणिया एहसान ऐं महिरबानियूं। जय रब करीम तव्हां असांखे हिन बेदीने वारे दौर में रबियुल अव्वल जहिड़े बाबरकत भलारे ऐं मुक़द्दस महीने में इन अज़ीम शान सालाना इमामुल अंबिया कॉन्फ्रेंस में घुराए करे इन मिठड़े क़ुरान पाक जो दीदार भी करायो ऐं मिठड़े क़ुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई। जिए जो रबियुल अव्वल महीने जो भलारो चंद नज़र आयो आहे तीअं झर झंग कचे पके शहर भर ॾींहं रात विलादत मुस्तफ़ा जे नाले सां मीलाद मुस्तफ़ा जे नाले सां सीरत मुस्तफ़ा जे नाले सां मकाम मुस्तफ़ा जे नाले सां अज़मत मुस्तफ़ा जे नाले सां इमामुल अंबिया जे नाले सां मुख़्तलिफ़ नालनि सां नंढा वॾा प्रोग्रामात थी रहिया आहिनि। हर एक महबूब मुस्तफ़ा करीम से जे आशिक़नि जे लिस्ट में नाले लिखण जी कोशिश में आहे। शल रब्बुल आलमीन
तव्हां असांखे महबूब मुस्तफ़ा साईं जो सचो ग़ुलाम आशिक़ ऐं ताबेदार बणायो। रबियुल अव्वल जो महीनो ख़ुशीअ जो महीनो भी आहे त गम जो महीनो भी आहे। खुशिया जो महीनो इन लिहाज सां त इन महीने में आका साईं जन जी विलादत बासादत आहे। गम जो महीनो इन लिहाज सां त वरी हिन ये महीने में महबूब साईं दुनिया मां बुरको भी मटायो। साईं जो अचण या वॾी खुशी आहे, वरी महबूब जो वञण इहो वॾो गम आहे। 1400 साल गुज़री विया, लिखंदड़ लिखी विया, लिखनि था, पढ़ंदड़ पढ़ी विया, पढ़नि था, ॿुधाईंदड़ ॿुधाए विया, ॿुधाइनि था। महबूब साईं जो निशान घटियो आहे न घटियो। कंहिं शायर ये लफ़्ज़ चई छॾिया त कहिड़ी ज़बान खे ताक़त आ जो गाए नबीअ जे नात खे मुश्क अंबर सां धोई धोई तोणे साफ़ कयां मां वात खे। आका जो शान रब पाण बयान करे ऐं आका जो बयान रब साईं फ़क़त कलामुल्लाह में न कयो, पर चओ त आसमानी ॿिनि किताबनि में भी महबूब मुस्तफ़ा साईं जो ज़िक्र थियल आहे। साईं जो मुख़्तसर तारीफ़, फर्श जो नालो मुहम्मद सच्चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अर्श जो नालो अहमद सच्चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, साईं जे बाबे साईं जो नालो जनाबे अब्दुल्ला साईं, अमड़ साईं जो नालो बीबी आमना साईं, ॾाॾे जो नालो जनाबे अब्दुल मुतल्लब साईं, ॾाॾीअ जो नालो बीबी फातिमा साईं, नाने जो नालो जनाबे वहब साईं, नानीअ जो नालो बीबी बर्रा साईं। जंहिं खुश नसीब औरत जी थञ धातऊं उन जो नालो दाई हलीमा साईं। मक्के पाक में जावा, यतीम थी जावा, 25 सालनि जे उम्र में पहिरीं शादी कयूं। साईं खे 9 चाचा हा, साईं खे 6 पुफियूं हूं। अब्दुल मुतल्लब साईं जे 10 पुटनि मां नंढे में नंढो पुटड़ो हो महबूब साईं जो वालिद साहब हज़रत अब्दुल्ला। 25 सालनि में पहिरीं शादी थी, 40 सालनि में नबूवत मिली। साईं टोटल 11 शादियूं कयूं। या ॿिए कंहिंखे इजाज़त न आहे। शरीयत मुहम्मदीअ में फ़क़त महबूब साईं सां इहा ख़ासि ॿियनि खे चैन जी इजाज़त आहे। जीअं दंदन ॾियणु महबूब साईं ते फ़र्ज़ हो, असां ते फ़र्ज़ न आहे, सुन्नत आहे। तहज्जुद जी निमाज़ महबूब जे लाइ फ़र्ज़ हुई, असां ते फ़र्ज़ न आहे। जुत्तीअ मुबारक समेत मस्जिद में अचण महबूब खे इजाज़त हुई, ॿिए कंहिंखे इजाज़त। जुत्तीअ मुबारक समेत निमाज़ पढ़ण महबूब खे इजाज़त हुई, ॿिए खे इजाज़त। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम 40 सालनि जे नबूवत मिलण खां बाद में उहे जेके पंहिंजा महबूब सां प्यार कंदा हा, भाईंदा हा, उहे सभु परावा थी विया। ॿार नकी वठे मोहम्मद जी ग़ुलामी ॾिनी, पंहिंजा वञनि पिया परे थींदा। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 53 सालनि जे उम्र में
मक्के वारन पंजन जे सूरन तकलीफुन जे करे मक्को पाक छड़े करे मदीने पाक आया तो हेडे ख्याल के पुलिस ने तां जे लाई बुधड़ मदा बदड़ ता परेशानी थी हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 10 साल मदीने पाक में गुजारा टोटल सजी जिंदगी मुबारक 63 साल ये फानी दुनिया छड़े आका साईं रोज़े पाक में पर पोयो तो असा जे लाइ ये निशानी छड़ी महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम जे खानदान मां पैदा फरमायो ते जे मथों बदफा काती अची चुकी हुई हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जो बच्चो हज़रत इस्माइल ज़बीहुल्लाह हज़रत इसहाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे खानदान मां रब करीम बनी इस्राइल जा 70,000 नबी पैदा कया इसहाक अलैहिस्सलाम जे खानदान मां बनी इस्राइल जा 70,000 नबी इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम जे खानदान मां रब करीम हिकड़ो ही गुलाब जो गुल पैदा फरमायो मुहम्मद रसूलुल्लाह हिकड़ो ही हज़रत इस्माइल जे खानदान मां हिकड़ो ही आका इसहाक अलैहिस्सलाम जे खानदान मां 70,000 पर समूह जो नबी ॾाढो इब्राहिम खलीलुल्लाह या बुनैया यरा बिल मनाम अन्नी अज़बहुका फंज़ुर माज़ा तरा قال يا أبت افعل ما تؤمر ستجدني إن شاء الله من الصابرين इब्राहिम नबी के दिन भी पोड़प में ॾियण खां बाद में वरी भी इम्तिहान शुरू थी नड़ो जाओ इब्राहिम खलील मुंहिंजो मना घाटो यार वरी दिल रखी थी इस्माइल सां कढो घर मां हाणे घर में न पुट हूंदई न घरवारी पहुचाया वरी वडड़ो थो जे टेम ते बादरी ॿोली ॻाल्हाइण वारो न टेम ते रब करीम इब्राहिम नबी खे वरी ख्वाब ॾेखारियो अन्नी अज़बहुका घुमाइण जो ख्वाब भी न शादी कराइण जो ख्वाब भी न ख्वाब ॾिठो त कोहण जो अबो भी नबी या बच्चे के भी नबी थियणो अबो पंहिंजे बच्चे सां मशवरो थो करे मुंहिंजा पुटड़ा डायरेक्ट जिब्राइल भी न आयो आहे डायरेक्ट हुकुम भी न थियो आहे मां त ख्वाब लधो आहे आलम सगोरा स्टेज ते वेठा लिखियो पियो आहे त नबियनि जो ख्वाब भी वही हूंदो नबियनि जो ख्वाब भी अल्लाह जे तरफ़ खां वही हूंदो असां वारा ख्वाब न असां वटि छड़ा छोरा ख्वाब लहंदा त राति जो शादी कई हिकु हितो कई हिकु हुतो कई मोड़ वधा पिया आहिनि कन्डियूं पाती पर छोरनि खे ॿियो ख्वाब ई न वॾनि खे इहो ख्वाब हूंदो त हो टुकड़ो वत में हो जरेब वत में हो प्लाट छॾाइनि हो खाता थो ठारायां हो कागज़ थो ठारायां छोकिरे जे आर्डर जे लाइ ऑफिस में बीठो आहे इहे ख्वाब हर कंहिंजा अल्लाहु अकबर अबो पंहिंजे बच्चे सां मशवरो थो करे इन में समझ में आयो अबे के जेकरे को कम करणो हुजे त बच्चन सां भी मशवरो करणो सुन्नत या बुनैया पुटड़ा नबियनि जी सुन्नत बच्चन सां मशवरो करणो पोइ जेकॾहिं असां बि छोरनि सां मशवरो न कंदासीं पंहिंजे मुंहुं कमु कंदासीं पोइ छोरा मञंदा इमाम जी तूं ॻाल्हाए न था ॻाल्हाए अवे छोरनि जे पुछा खां सवा मशवरे खां सवा कमु कर पोइ छोरो बीहाई थो छोर बि चवंदे त कयो बि पाण थी त निभाइजां बि पाण अल्लाहु अकबर अबो भी मशवरो थो करे बचड़ो भी ये न तो चवे त जेकॾहिं शइ ॾिठी थी त छड़ो ख्वाब फलम्मा सलमा
के चवे फरमा तो मर ओ मुझा बाबा जेको तो ख्वाब ॾिठो आ तू करे दे अल्लाह कंदो मां सब्र कंदो मां ओ टाइम अजीब मां तफसील में न तो वञा छड़ो मां उन वाक़े दे मोटी तो अचा रब करीम कलामुल्लाह में फरमायो इब्राहिम नबी जे हथ में कातिया फलम्मा सलमा वतल्लहु लिलजबीन बचो लेटो पियो किचे ते काती हलाए तो नबी जे हथ में कातिया हेरे काती हलाए तो पर कचरी खल नथी कपड़े नबी जी ताकत बेन जी ताकत न लिखियो पियो रब करीम हर नबी के रब करीम हर नबी के जन्नत जे 40 मर्दन जी ताकत दीदो अवजह कजा रब हर नबी के जन्नत जे 40 मर्दन जी ताकत ॾिनी आ जन्नत जे हिक मर्द के दुनिया जे 1000 मर्दन जी ताकत वरी जन्नत जे हिकड़े मर्द के दुनिया जे ओ कहीं डाहे जो कौला हर बित ते मर्दाना कमजोरी जी दवा लिखी पई आ ते 72 हूरन जे लाइ कहिड़ी तैयारी कंदा ॻाल्हायो थोरो ॿुधायो हा ॻाल्हि सही आहे हर बित मर्दाना कमजोरी 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 72 हूरन जे लाइ छा कंदा अल्लाह कंदो इंशाअल्लाह जने मिठे महबूब जा गुनाहगार पहुचंदा रब जन्नत दींदो त सब मसइला आसान थींदा ता हितो को दीना नाम जे मायूस थींदो त पोइ अॻिते कम कीअं हले रब वॾो आहे त रब वॾो अबो काती तो हलाए बचड़ो कंदो ॾिनी बीठो आहे ॻीची ॾिनी बीठो आहे पर काती नथी कपे काती न कपींदी छो त मथों आर्डर कोने अकीदो यो रखो पवंदई हर शइ जो पतेरो मथे रखियल वा बस ॻाल्हि इहा आहे काती बच्चे चयो बिस तिखी कजाए हलाइजां बि तकड़ में जल्दी कुसजी वञा मतां इरादो न मटिजई काती नथी कपे छो त कातीअ जो कहिड़ो कमु कपिड़ो जेसि हो न मोकल ॾे बाहि जो कमु सारिन हो पर इब्राहिम नबीअ खे बाहि कोन जलायो छो त मथों जो बटन न दरिया जो कमु ॿोड़िण हो दरिया जो कमु ॿोड़िण हो पर मूसा नबीअ जे लाइ दरिया 12 रस्ता ठाहे छॾिया पाणीअ में रस्तो तो ठही दरिया भी पंहिंजो इख्तियार न हलाईंदो जेसिताईं मथों न आर्डर हले मां भी पंहिंजो इख्तियार न हलाईंदी जेसिताईं मथों आर्डर न अचे काती भी पंहिंजो इख्तियार न हलाईंदी इन्नमा अमरुहु इज़ा अरादा शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर हर शइ जी चाबी आहे हुन वटि मौलाना असदुल्लाह खोड़ो चंदो वरी पंहिंजे मर्दनि जी पंहिंजी बि चाबी आहे पर घर में पाण वटि न आहे सम्झो था बस ये इशारो कयो अल्लाह अकबर इब्राहिम नबी जे ते मथे पत्थर ते तो हलाए त पत्थर ब टुकड़ थे तो पर कचरी खल नथी कपजे सो ओ इस्माइल गलती न कर सोना इस्माइल गलती न कर को न पुसने छो त तुझे खानदान मां रब करीम के मिठो मोहम्मद करीम पैदा कया न कुसंदो महबूब जो पैदा थींदो ऐं बी रब इहा भलाई कई जेकॾहिं त इस्माइल साईं कुसी वञे हा त इंसान कोहणो सुन्नत थी पवे हा अब पोइ जॾहिं इंसान कोहणो सुन्नत थी वञे हा त पोइ हे असां वारा पुराणा चाचा यार दुल्हज में सभु भरी वञनि छोरा ॻोल्हिनि था
अब ढोर जा पैसा थे न थे हे त घर जो ढोर हो तो वठण में 10 जुलज में सब कुराड़ा भजी वजन थोड़ा गोलिन था अल्लाह चयो त बच्चा ही तुम अल्लाह छा चयो त बच्चा ही तुम अल्लाह इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम मता काती अची वई रब करीम बचायो छो त महबूब मोहम्मद करीम के पैदा करणोस वल हज़रत अब्दुल मुत्तलिब सैयद मथा नजर कर हे महबूब मुस्तफा करीम संजी थोड़ी शान करमा तारीख सीरत बुधाया पाक मुस्तफा करीम संजो डाडो हज़रत अब्दुल मुत्तलिब सही वा रब करीम तो के खबर हुई अब्दुल मुत्तलिब जे खानदान मां मिठो मोहम्मद पैदा थींदो पर हिकड़ो ही हली बार न को थे रब जे इल्म में होयो त इन मो मिठो मोहम्मद पैदा थींदो पर बार वरी हिकड़ो भी न को अल्लाह जी कुदरत अगर मुझे देखायो के बेचारी डॉक्टरानी जेका बार बंद थी करे ऑपरेशन वट त बार न थे वरी पाण के रब एक ही टाइम ते शबार घणा के बेन जा बंद थी करे हाणे पांजा बंद कर त खबर पए वरब्बुक यखलुक मा यशा व यख्तार रब चवे तो मुझे वसान के जी वसगा देखे मुखे पैदा करना हुंदा से पैदा थींदा जेके मुखे पैदा करना हुंदा से पैदा थींदा हज़रत अब्दुल मुत्तलिब सही बास बासी ओ मुंहिंजा रब करीम जे करे मुखे द पुट ॾींदे को तुझे नाले ते कुर्बान कंदो मां उन शरीयत में उन टेम ते या बास बास जाए जे करे द पुट ॾींदे को तुझे नाले ते कुर्बान कंदो मां अल्लाहु अकबर उन्हनि जे शरीयत जे मुताबिक़ वरी जेको नंढे में नंढो पुटु थींदो त जे मथो उहा बास पई वाजिब थे अल्लाह हज़रत अब्दुल मुत्तलिब के वरी 10 पुट बि ॾिना त शधीर बि घणा ॿार थिया 16 ॿार महबूब सैयद के 4 पुटड़ा 4 न्याणियों अबू बकर सिद्दीक सैयद के 3 पुटड़ा 3 न्याणियों उमर फारूक के 7 पुटड़ा 6 न्याणियों उस्मान गनी सैयद के 7 पुटड़ा 7 न्याणियों शेर खुदा के 15 पुटड़ा 18 न्याणियों 15 पुटड़ा 18 न्याणियों मुर्शिद सैयद 33 बार पालिया असा उन जा मुरीद बिन छोरन में फाता एकरे के तके मुदा पकड़ो त बियो पीर वसन में टपियो थो थींदो उन्हनि बच्चन के वाट ही ये ॾेखारी हां बा उन्हनि पंहिंजे बच्चन के वाट ही हीअ ॾेखारी हज़रत अब्दुल मुत्तलिब सैयद के रब करीम 10 पुट ॾिना पर रब करीम हिते बि वरी तोखे मूंखे पंहिंजी कुदरत तो ॾेखारी नंढे में नंढो पुट हज़रत अब्दुल्लाह वरी नंढे में नंढो केरु हज़रत अब्दुल्लाह बास में तो वरी काती अचे पई उन ते अल्लाह अकबर असांजा बि माण्हू चवंदा ढोर बीमार थी पियो आहे दुआ घुरो चाक थियो त मदरसे में ॾिनो मां अची तालबे घुराईंदासीं अची तालबनि खे विहारे सही दुआ घुरो त मसला हा कराई त जॾहिं ढोर थींदो चाक ढोर छा कंदे पोइ मोर साहिब फर ई ॾींदो मां हिन जा कॾहिं त असां रुनासीं रड़ी दुआऊं असां वारियूं सभु हो थियूं वञनि अल्लाहु अकबर हज़रत अब्दुल मुत्तलिब सैयद दुआ घुरी रब करीम उन के 10 पुट ॾिना नंढे में नंढो पुटु हज़रत अब्दुल्लाह मिठे मोहम्मद सैयद जो बाबो साईं 10 पुटनि मां जहिड़ो न जो हुस्न हो तेरो न जो मुहांडो हो कीअं न हुस्न ऐं मुहांडो थींदो आख़िरकार अबो कंहिंजो आहे आखिरकार उनमो शख्सियत केड़ी पैदा थियणी आ महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बाबे हज़रत अब्दुल्लाह के रब करीम
जेको हुस्न ॾिनो जेके खूबियूं जेके खसलतूं ॾिनियूं हज़रत अब्दुल मुतल्लिब जी दिल न पई चवे त हेड़ो गुलाब जो गुल कीअं कोहां बासत बासी है पर चवे तो हेड़ो गुलाब जो गुल कोहां कीअं अब्दुल मुतल्लिब गलती न कर अब्दुल्ला के कुछ भी न थींदो छो त इन मां रब करीम के मिठो मोहम्मद पैदा करणो आहे हज़रत अब्दुल मुतल्लिब चवे तो कहे न कहे मां आलम सगोरे खां मसलो पुछा कया जी मुंहिंजी बास भी पूरी थी वञे त मुंहिंजो पुट अब्दुल्ला भी बची वञे मदरसे हमांदी वेठा हुजो साईं मीरो साहब वटि हिकिड़ो हमराह आयो साईं खे चईं जेको तव्हांजो वॾो मुफ़्ती आहे मदरसे जो उहो काथे आहे साईं जी पढ़ाइनि था टोपी पातल हुई मां बि वेठो हुउमि हेॾो साईं जे पेरनि में चईं जेको तव्हांजे मदरसे जो वॾो मुफ़्ती आहे चएदा को मसइलो पुछा करिणो थी त मां ई तोखे ॿुधायां चइसि मसइलो महिरबानी कयो आयो आहे उमेद करे मोटाए जो न छोकिरे मुंहिंजे ज़ाल खे 3 तलाकूं ॾिनी मिड़े कम खे ठाहे छा तूं सम्झे उस्ताद खिलेस पियो जे भला वॾो मुफ़्ती कम खे ठाहे ॾिया छा जैसे मां उमेद करे आयो कॾहिं बि मां तव्हां में कम कोन पियो आहे पहिरियों दफ़ो पियो आहे मुंहिंजे लाइ मसइलो आसान कयो उस्ताद जो मोले अब्दुल्ला हिनखे सम्झा बसि तव्हां न हुजो हा त हिनखे इस्लाम इलाही सम्झायां असांखे पहिरियों त ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे न पोइ चवंदा आहिनि मिड़ई मोला कम खे ठाहे ॾियो ऐं ज़मीर साहब ॿियो अजीब मिसाल ॿुधाईंदो आहे उहो मां किथे किथे यादि अची वेंदो आहे त वादर में ॿुधाईंदो ॻाल्हि खुली आहे साईं जो हिकिड़ो हमराह आयो हाणे इहो रवाज घणो थी वियो अथव तलाकुनि वारो ऐं जेके छोरा पंहिंजे मुंहुं शादी था कनि शादी बि पंहिंजे मुंहुं छॾण बि पंहिंजे मुंहुं पोइ कीचीअ पीउ जे में बिना मशवरे जा मसइला इहे ई थींदा हाणे कुछ वक्त अॻु में सरगोदा में पुलिस माई पकड़े विधी कुछ थोड़ो वक्त घणो बि न थियो आहे सरगोदा में पुलिस माई पकड़े विधी 4 महीननि में 7 मुड़स खे वाह जो माई जी स्पीच हुई 4 महीननि में 7 मुड़स घर ई वही जो वही घुमण छा चइबो आहे सरदार वाला छा बेजी ने जेको विधी अदा हुन में बेजीअ ते जो वञे अकेली न पई वञे सॼो घर ॿुहारी पियो वञे तॾहिं छोरनि खे चऊं था त मोबाइल कयो अथव चरियो न पाण बचंदो न घर बचंदो ऐं वॾनि खे बि चऊं था त हणो न कंध में त जान छुटंदी पीउ खे बि चयो हे बोण लहने हीअ कणक लहे जेसिताईं हिन जा बोण कणक लहने छोरो बि त बीहे न पोइ हक़ सॼो चऊं था त क़ौम कावड़ थी करे अल्लाह जाने तो असां तव्हांजा सजण तव्हांजा ख़ैर ख़्वाह शरीयत तो असांखे हक़ ॿुधाया थी अबे जा बि हक़ ॿुधाया थी अम्मा जा बि हक़ ॿुधाया थी पुटनि जा बि हक़ धीअरुनि जा बि हक़ भाइरनि जा बि हक़ भेनरुनि जा बि हक़ ॿुधाया हज़रत अब्दुल्ला रज़ियल्लाहु ताला जे मथां कादी अचे पई हज़रत अब्दुल मुतल्लिब साईं जो मां कंहिं आलिम खां मसइलो पुछा कया साईं मीरो साहिब जी ॻाल्हि पोइ ॿुधायां साईं जी ज़बरा जॾहिं मुंहिंजे पुट ज़ाल खे 3 तलाकूं ॾिनियूं आहिनि साईं जी ज़बान हराम थी वई बाक़ी जेको शरीयत दग ॿुधाए थी उहो कंदे उहे कोन उस्ताद खे चए दामुला उहे बि न ठहंदड़ ठहंदा न तुंहिंजी वर्दी मां मसइलो ॿुधायो साईं ॿुधायो त उहो पंहिंजे वॾेरे वटि वियो चए अरे ॾिठो मुला वयोमांसि पर मुला कमु न कयो चए मसइलो छा आहे चए छोरे छॾो 3 तलाकूं ॾिनियूं घणी बि न ॾिनियूं आहिनि ॾेसि मोह छड़ो 3 तलाकूं ॾिनियूं चयोमांसि मसइलो ठाहे ॾे ते शरीयत हराम करे छॾी आहे वॾेरे खे बि ख़ुदा वधायो कि तूं बि चरियो हाणे ज़ाल तुंहिंजी की न मुला जी बुध न जे ज़ाल त मुंहिंजी चइबो मुला जो छा वञे घणी तलाकूं 3 जे लाइ मां वियां त ॾिसो को अचे ज़ाल मोटाए हल भेड़ा हाणे हेॾा मुफ़्ती आहिनि त पोइ छा थो सम्झे जॾहिं मसइलो इहो थियो पोइ मां वाइदर में दोस्तनि खे चवां थो त अॻे निकाह जा मिलंदा 2-2.5 हाणे उहो निकाह बि माइनि शुरू करे ॾिनो हल भेड़ा इहे 2 सां पोइ धको निकिरी 2
और हम नहीं है ना को जे करे बेटाई दे बेट दा निकाह थी सके तो को कंबरानी जे कलाम सा भी तलाक अची वी दी बस नौ कम तो नौ कम सजो नौ कम ओ हे काडे वी इन बद रब्बिक लशदीद अल्लाह जी पकड़ तमाम सख्त अल्लाह अकबर ते अब्दुल मुतल्लिब सही के बुधायो त सही मदीने पाक में हिकड़ो वडो आलिम उन टाइम जे नजूब न के चयो किदो जैसे मदीने पाक में हिकड़ो वडो आलिम तमाम जो मसलो खणी करे उन ने अचो रब करीम समूर के शन मक्के पाक मदीने पाक जो दीदार कराए अज गाड़ियों पे भलियों थी उतो जा रोड रास्ता भला को भी 5 कलाक पंध लगी तो वने हज़रत अब्दुल मुतल्लिब मक्के पाक मोट ते चढ़ी करे मदीने पाक 10 ॾींहं पंध करे पहुतो 10 ॾींहं जो पुछा के फलाणो आलिम आए जैसे आलिम आहे उन आलिम सगोरे सा वही मिलियो से मुझो नालो अब्दुल मुतल्लिब मां काबतुल्लाह जो मुतवल्लिया माही अब्बास अब्बासी हम है माही अब्बास अब्बासी तो एड़ो को दिसो किताब खोलियो मुझे ला को रस्तो कढी दियो छो त महबूब जो बयान फकत इन में त कोने मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कन सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील सब आसमानी किताब मिठे मोहम्मद जे बयान में भरिया पिया ईसाई में यहूद मोड़ खां वठी करे वॾी कोशिश कई आहे त मिठे मोहम्मद करीम जो शान घटिजे पर तो न घटाए सघिया अथई उन्हनि मोड़ खां वठी कोशिश कई आहे त शान घटिजे पर चयो उनजो मां मिसाल शाह अब्दुल अजीज मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह अलैह उन वटि हिकिड़ो ईसाई आयो शाह साहब के चवण लॻो तूं पाण खे वॾो आलिम थो सॾाए पियो मुंहिंजा 2-3 सुवाल थी जेकॾहिं जवाब ॾेई त मां बि तुंहिंजो मुरीद थींदो मां जेकॾहिं मसइलो मूंखे ईंदो त मां ॿुधाईंदोमांइ असां वटि वरी हाणे एॾा मुफ्ती थी विया त जेकॾहिं को पहिरियों दफ़ो वाइद ते आयो न उहो बि फतवा थो ठोके काथे सिंधी किताब काथे वते उहो बि मुफ्ती हल भेणा सिंधी किताब ते बि मुफ्ती थियो वाइद ते बि मुफ्ती त पोइ 14 साल हरू करो मुआज़ हे तॾहिं ते अब पोइ त 14 साल तॾहिं ते विया हुई न फसअलू अहल ज़िक्रिल कुंतुम ला तअलमून रब चयो आहे मसइलो न अचे त पुछा कंदा धोको न ठोकींदा शाह साहब वटि आयो चवे तो मुंहिंजा सुवाल बि हुयसि साॻियूं गुज़ारतूं बि हुयसि बुधा जैसे मुझे पहिरियों सुवाल इहो आहे हिकिड़ी शइ ज़मीन में दफ़ना बि आसमान ते आहे ॿुधाए त शान ज़मीन वारीअ जो मथे आहे आसमान वारे जो मथे आहे इशारो को करे मिठो मोहम्मद रोज़े पाक में आहे असांजो ईसा नबी आसमान ते आहे पोइ शान त असांजे नबीअ जो मथे थींदो न शाह साहब अजीब लफ़्ज़ चया शाह साहब जो अकुल नथी चे कीअं अकुल न आहे चे समुंड ते नज़र कोन कई थी समुंड में कक बठे तरंदा थी लाल ऐं मोती तरे में हूंदा अथई जे समुंड ॾिस न कक त तरंदा मथे पर लाल ऐं मोती त ईसाईअ खे मज़ो न आयो रंदो कंदो हां सड़ी ॿियो सवाल आहे ॿुधा
हिकिड़ो माण्हू रस्तो भुलिजी वियो आहे, हिकिड़ो माण्हू रस्तो भुलिजी वियो आहे, अॻिते जीअं जो आयो नज़र जो कई हिकिड़ो जागे थो ॿियो निंड पियो आहे। हमरा हिकिड़ो जागे थो ॿियो निंड पियो आहे। जेको भुलिजी वियो आहे उहो रस्तो त उन खां पुछा करे जेको जागे थो न, माना बुझारत ॿोॾे त क़ौम भुलिजी वई आहे। हरत ईसा नबी जागे थो, हरत ईसा नबी त आहे महबूब मुस्तफा आरामी है न। को भुलियल क़ौम त ईसा नबी जे दग ते हले न, वो उन को पुछा करे न निंड वारे ते त न। शाह साहब अजीब लफ़्ज़ जे चरिया तो के पतो न आहे इहो जेको वेठो आहे इहो बि न इंतज़ार में आहे त निंड वारो उथे, मां बि उन को रस्तो पुछी पोइ अॻिते हलां। वो वेहण वारो ख़ुदि उन जे इंतज़ार में आहे, तो चवे त वरी हुन खां पुछे, अञा मज़ो न आहे। अब न मञण वारे खे छा कंदो? जैसे हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि आहे, जे ॿुधाए कहिड़ी ॻाल्हि आहे। चए तव्हांजे कलामुल्लाह में, तव्हांजे कलामुल्लाह में असांजे ईसा नबीअ जे अम्मा बीबी मरियम जो त बयानु आहे, पर तव्हांजे कलामुल्लाह में तव्हांजे मिठे मोहम्मद करीम जे अम्मा आमिना जो बयानु कोन्हे को। तो असांजे ईसा नबी जे अम्मा जो बयानु आहे, तव्हांजे नबीअ जे अम्मा जो बयानु न आहे। चइबो त बीबी मरियम जो मक़ाम मथे आहे न। शाह साहब जैसे ज़री भी अकुल हो जाए तो इन पासे दे न वञे, कुछ भी अकुल हो जाए तो इन पासे दे। कैसे किया? शाह साहब तो फरमाए तव्हां त एॾा ज़ालिम हुयो, तव्हां त एॾा ज़ालिम हुयो, पंहिंजे नबीअ जे अम्मा जे मथां बि ज़िना जी तोहमत आहे। तव्हां त एॾा ज़ालिम राज़, तव्हां पंहिंजे नबीअ जे अम्मा जे मथां ज़िना जी तोहमत लगाई, ज़िना जी तोहमत तव्हां लगाई, पर असांजे क़ुरान सफ़ाई ॾिनी। ज़िना जी तोहमतूं तव्हां लगायूं, सफ़ाइयूं त असांजे क़ुरान ॾिनियूं। काल इन्नी अब्दुल्लाह आतानिल किताब वजअलनी नबिया, पर असांजे महबूब जे उम्मत में कंहिंखे ज़रूरत ई नथी जो अम्मा आमिना ते को आंगुर खणी तव्हां पंहिंजे नबीअ जे अम्मा खे बि माफ़ न कयो, असां गुनाहगार आहियूं, पर कंहिंमें ज़रूरत नथी जो मिठे मोहम्मद जे अमड़ आमिना ते आंगुर बि खणी शाह साहब के ये जवाब ना लाजवाब थी वे, पर हमरा के मज़ो न पहुंचे। चिंबला को पला दुकन हवाला बेन के अकुल नो मुलन के अकुल न। लेकिन मौल साहब को सवाल क्यों? जैसे जेको हमरा जंग में नमाज तो पढ़े अगे शीउ टपी वने नमाज थींदी जे जेके वुज़ू बीठो स नमाज भी थींदस। अलाए समझो वाला अरे शीउ के ठिया वुज़ू भी हंदसे जेके वुज़ू बीठो स नमाज भी थींदस। माण्हू हर बार हणंदा और चांडियो साहब रहमतुल्लाह अलैह तो पंहिंजे हिसाब सां उनके जवाब ॿोड़ाई ठोकींदो जहिड़ो सुवाल वारो हूंदो। हर दौर जा फज के जाड़े उन वारे में हो तो मां शाह साहब को केरे न केरे लिया सा फलांद कया, फलांद किए तो करे वो ईसाई दिल जे चौकत जे चौकत बीठो अचे तो ओ मुसलमानो अॼु हक़ सच जी ख़बर पवंदी, हक़ सच जी कीअं ख़बर पवंदी। चे मां बि इंजील खणी आयो आहियां, तव्हां बि कलाम अल्लाह खणी जो ॿई त बार में जो जेकॾहिं कलाम अल्लाह सही वे इंजील सचो आहे, जेकॾहिं इंजील सही वे त पोइ कलाम अल्लाह सचो आहे। चओ मुसलमानो शाह साहब रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मदरसे जे कुतुबखाने में पयो पियो मुतालो करे रुकंदो आयो। साईं महिरबानी कयो रे मुसलमान कंदो हेठि कहीं बीठा न परेशान हुजे, चक्कर छा आहे? ओड़े ईसाई सही इंजील खणी बीठो आहे तो अॼु हक़ सच जी ख़बर पवंदी। ये ॻाल्हि इहो मसइलो आहे एॾो परेशान आहे। हाय वाह शाह साहब रब वधाए। इहो एॾो मसइलो आहे जंहिंजे करे परेशान जैसे वो शाह साहब तो जवेस ऐलान कर मां अब्दुल अजीज पान थो ऐलान कर मां थो अचा। उन जे लिंगन में साह पयो, शाह साहब आयो त इंशाअल्लाह पाण मसइलो हल थी वेंदो।
शाह साहब ते पातो आ सागो मानो पुछा तो करे ते साचो चवण चाहे जो हक ऐं सच जी खबर पवंदी जे हक ऐं सच जी कीअं खबर पवंदी जे तो मां भी इंजील खणी आयो तव्हां भी कलाम अल्लाह के बाग में जो मां भी इंजील के बाग में तो वजा जे मुझे इंजील चली वे तव्हां जो कुरान सचो आ जे तव्हां जो कुरान पाक सड़ी वियो तो मुझो इंजील सचो आ शाह साहब चवे से अकुल को न थई शाह साहब जो अकुल को न थी चेजो जे रब आसमानी किताब ने पढ़ण जे लाइ कि साड़ण जे लाइ असा के कुरान पाक मिलो पढ़ण जे लाइ तव्हां के इंजील मिलो पढ़ण जे लाइ हे साड़ण जे लाइ न आया के तू भी इंजील के छॾ मां भी कुरान के रखण तो अच तो बई दा बाहि में टपो यो खबर पवंदी किताब छो साड़ियो एडो तू भी बाहि में गिरो एडो मां भी तो बाहि में घेरा शाह साहब या गाल कहे तो न विचों भजन जी कई जड़े पकड़ियो जड़े खबर काडे तो बजे जे इंजील के धणी आवे मसालो जे करे बाहि न लगंदी आ पाण के थोड़े हणी मां अल्लाह छो तो कपो जा हाय हाय अल्लाहु अकबर उन महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ला हज़रत अब्दुल मुत्तलिब साहब अची विया ना बस थोड़ी ते पाजे जिले जा जलसा मुंजा मां हिन जो मेज़बान आ मां त राता को वठी करे लडो लाथी वेठो आज राता को वठी लडो लाथी वेठो ख्वाजा अब्दुल मुत्तलिब साहब के उन आलम सबोरे चयो यार तू गणती न कर 100 उठ तोखे कुर्बान करना पंदा बास भी पूरी थी वेंदई सोनो अब्दुल्ला भी बची वेंदो छो तो रब जो फैसलो इन सोने अब्दुल्ला में मिठो मोहम्मद पैदा थियणो ओ महबूब ये तोखे मुखे निशानी ॾेई विया चो इंशाअल्लाह इन निशानी जो कदर कंदासीं चो इंशाअल्लाह इन निशानी जो कदर रब सही अवल मुखे इन गालन जे मत अमल दी तौफीक अता फरमाए उन का बाद में रब सही तमा समूह के इन गालन जे मत अमल कर दी तौफीक अता फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।